शऊर जो ही शहर ही हुस्न जो हिंदोरो आहे असांजो जाम शोरो आहे असांजो जाम शोरो आहे। हिन पासे साईं ख़ालिद लाशारी साहिबु वेठो आहे, असांजो पिरी प्यारे दोस्त। ऐं हीउ जेको भरे पिए थो सभिनी जो ॼातल सुञातल असांजो पिरी प्यारो दोस्त साईं सुजल डॉक्टर सुजोमल साईं इहो जाग्राफी जो चेयरमैन आहे ऐं तमामु हिकिड़ो महिनती ऐं मोहबती माण्हू आहे। सो हिकिड़ो शागिर्द जामशोर में अचे थो ख़ालिद साईं, पोइ उन जा अरमान ऐं उन जा ख़्वाब कहिड़ा आहिनि उहो जेॾीमहिल हिते लहे थो ऐं अॼु जामशोरे खे ॾिसी चए थो अड़े ओ जाम शोरा हुस्न जा हिंदोरा, अड़े वो जाम शोरा हुस्न जा हिंदोरा किन ते कया तो थोरा कई कया तो छोरा। माना किन ते थोरो करे हुन पंहिंजो करे छॾियो ऐं किन खे वरी छोरो करे छॾियईं, उहे वर्तन ईअं हलंदा। अड़े वो जाम शोरा हुस्न जा हिंदोरा किन ते कया तो थोरा कई कया तो छोरा असां कई ख्वाब ख्वाहिशूं खणी आया आहियूं चइनि सालनि लाइ तो वटि रहण आया आहियूं। हाणे जेके नवां शागिर्द ईंदा आहिनि उहे अक्सर हिते 4 साल रहंदा आहिनि, पोइ के हॉस्टल ते रहंदा आहिनि, के किथे रहंदा आहिनि। पोइ हू चए थो त असां कई ख्वाब ख्वाहिशूं खणी आया आहियूं चइनि सालनि लाइ तो वटि रहण आया आहियूं। अबे अमा असां लाइ जेकी ॾिठा आहिनि सपना, अबे अमा असां लाइ जेकी ॾिठा आहिनि सपना असां उन्हनि जी साभिया करण आया आहियूं। क़ौम वतन मुल्क लाइ कुझु करण आया आहियूं, लिखी पढ़ी सिखी कुझु थियण आया आहियूं। चए थो त क़ौम वतन लाइ बि कुझु कंदासीं ऐं लिखी पढ़ी कुझु थींदासीं बि। क़ौम वतन मुल्क लाइ कुझु करण आया आहियूं, करण आया आहियूं। पढ़ण लिखण खां पोइ जे थोरा बि थियासीं वांदा। चए थो हाणे जॾहिं पढ़ी लिखी ऐं पोइ जेकॾहिं थोरा वांदा थींदासीं पोइ छा कंदासीं? पढ़ण लिखण खां पोइ जे थोरा बि थियासीं वांदा त पोइ तुंहिंजे पटनि ते त पोइ तुंहिंजे घसनि ते पंहिंजे प्यारीअ ऐं प्यारनि सां ॾेई हथनि में घुमण आया आहियूं। वेही वणनि जे हेठां थुड़नि ते नाम पंहिंजा लिखण आया आहियूं। कैंपस ऐं हॉस्टलुनि ते संगत सां कैंटीनुनि ते, कैंपस ऐं हॉस्टलुनि ते संगत सां कैंटीनुनि ते वेही चाहिनि जूं चुस्कियूं पीअण आया आहियूं। शागिर्द नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते, नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते हिक ॿिए खां परचण रुसण आया आहियूं। हा, नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते हिक ॿिए खां परचण रुसण आया आहियूं। कंहिंखे करणु पंहिंजो त कंहिंजा थियण आया आहियूं। सो अड़े वो जाम शोरा हुस्न जा हिंदोरा चइनि सालनि लाइ तो वटि रहण आया आहियूं। सो असांजी बि पारत हुजे ई जाम शोरा हुस्न जा हिंदोरा हुस्न जा। यार इहो त ई मोहम्मद अली गांगुरो सेवा जो सदर साहिबु ऐं हमेशह मुलाज़िमनि जो जेको आहे हमदर्द हददुखी ऐं उन्हनि खे दुख सुख में साथ ॾियण वारो कॾहिं बि कंहिंखे न छॾियो अथसि। ऐं स्पेशली असां सूटा सां बि साईं वारनि जो हिकिड़े तमामु घणो कोलैबोरेशन रहियो आहे, वास्तो रहियो आहे ऐं कॾहिं बि साईं ग़लति बर्दाश्त न कयो आहे न। इहो असां बि इन जा शाहिद आहियूं ऐं असां सूटा आहियूं, सूटा में पाण आहियूं ऐं असां बि साईं असांजी बि रिस्पेक्ट करे थो ऐं असांजी बि साईं असां बि साईं जी रिस्पेक्ट कयूं था। छो त साईं हमेशह 15 सालनि खां सेवा जो सदर थींदो थो अचे, सेक्रेटरी थींदो थो अचे ऐं माशाअल्लाह ऐं असांजी इहा दुआ आहे त अलाह ताला साईं खे अञा वधीक इज़त ॾिए ऐं अञा वधीक सुभारो करे ऐं इहे दुख सुख खां साईं आज़ादु हुजे, आजो हुजे ऐं फ्यूचर साईं जो ब्राइट हुजे। इंशाअल्लाह ताला जेको आहे इंशाअल्लाह ताला साईं जो हाणे प्रमोशन थींदो 17 में थी वेंदो साईं हाणे इंशाअल्लाह ताला। पोइ वरी साईं मुलाज़िम हली वेंदो, वरी ऑफिसरनि जा दर्द वरी उन्हनि जा वरी दुख सुख वरी वंडींदो ऐं मुलाज़िमनि जा वरी नवां अची वेंदा जेके लीडर। तव्हांजा लख कुर्ब आहियो ऐं मूंखे जामशोरे जो हर माण्हू ख़ासि करे पढ़ियलु लिखियलु माण्हू मूंखे ॾाढी इज़त ॾींदो आहे, मान ॾींदो आहे। पोइ उन में मुंहिंजी ॾात जो कमु आहे या जेको मुंहिंजो अख़लाक़ आहे अदब आहे सो तव्हांजी महिरबानी। सो इनशाला इहा सेवा जेका आहे सा असांजी हिकिड़ी तनज़ीम आहे जेका जंहिंमें असां सियासत न पर इबादत कंदा आहियूं। सो
16 ग्रेड ताईं मां हूंदुसि, छा आहे जो लेबार्टी असिस्टेंट 16 ग्रेड में रिटायर थो थिए, अच्छा। सो पाण ऑफिसर न थी सघंदासीं, बाक़ी इनशाला सेवा में रिटायर थींदासीं ऐं हूंदासीं ऐं ख़िदमत कंदा रहंदासीं। सेवा में तव्हां आया, तव्हां सदर हूंदा। महिरबानी, लख कुर्ब एहसान।